Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों मां अकमल नाले जो अॼु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं अॼु जीअं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं मुंहिंजो असांजे टीचिंग स्ट्रेटजी सां रिलेटेड आहे ऐं हिन में बि असां रीडिंग स्किल जे बारे में ॻाल्हाईंदासीं। गुज़िरियल दफ़े काफ़ी उस्तादनि खे साथियुनि खे मां इहा ब्रीफ करे चुको आहियां त रीडिंग स्किल जे दौरान जॾहिं बि काई शइ असां पढ़ूं था पिया त उनखे कॉन्सेप्चुअली सम्झण जे लाइ गहराई सां ऐं तवजो सां पढ़ूं त जीअं उन टॉपिक जा उन लेसन्स जा जेके इंपॉर्टेंट पॉइंट आहिनि उहे असांजी ज़हन में क्लियर थी वञनि ऐं हमेशह एंड में उनजी काई न काई मश्क जेका आहे उहा कराई वञे त जीअं ख़बर पए फीडबैक में त असां कहिड़ी शइ शागिर्दनि खे कवर कराए चुका आहियूं ऐं कहिड़ी शइ कंहिं में वधीक अॼु रीडिंग जी ॿी पोर्शन ते असां डिस्कस कंदासीं जेको अक्सर करे लैंग्वेज जे सब्जेक्ट सां रिलेटेड हूंदो आहे। तव्हां गौर कयो हूंदो जॾहिं असां रीडिंग जा सब्जेक्ट पढ़ंदा आहियूं त उन्हनि में खोड़ सारनि जायुनि ते अहिड़ा लेसन अची वेंदा आहिनि जंहिंमें काई न काई नज़म काई न काई पोइम ॾिनल हूंदी आहे। हाणे नज़म ऐं पोइम जे पढ़ण में ऐं आम सबक़नि जे पढ़ण में थोरो फ़र्क़ु हुजे। अक्सर करे थींदो ईंदी आहे उस्ताद जॾहिं नज़म पढ़ाईंदा आहिनि ॿारनि खे त जनरल वे सां सेंटेंसिस जुमिला इहे पढ़ी करे लेसन पूरो कराए छॾींदा आहिनि पर शागिर्दनि जी हुन में इन्वॉल्वमेंट नथी लॻंदी आहे। उहा संजीदगी एतिरी न वठी सघंदा आहियूं असां। जेके असांजा एसिनोज हूंदा आहिनि उन पोइम या नज़म खे पढ़ण जा उन्हनि में हिकिड़ो लर्निंग आउटकम असांजो इहो बि हूंदो आहे ऑब्जेक्ट इहो बि हूंदो आहे त ॿार खे उहा नज़म या उहा पोइम सुर सां पढ़ाइणु। हाणे थींदो ई ईअं काफ़ी उस्ताद सोचींदा आहिनि त हाणे सुर में पढ़ाइण जे लाइ ॿारनि खे जॾहिं वर्क करायूं त असांजी पंहिंजी इन्वॉल्वमेंट थियण जी ज़रूरी आहे ऐं उस्ताद अक्सर सोचींदा आहिनि असांजो सुर असांजो आवाज़ु एतिरो भलो आहे कान त असां नज़म या पोइम कीअं पढ़ायूं। ठीकु आहे सुर त करना आहे पर घटि में घटि सुर में इन्वॉल्व थियण सां शागिर्दनि जे अंदरि हिकिड़ो कॉन्फिडेंस पैदा थींदो आहे ऐं हर शागिर्द उहा नज़म सुर में पढ़ण जी कोशिशि कंदो आहे। मुंहिंजे तजुर्बनि में काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे जॾहिं मां काई बि नज़म सुर में पढ़ाईंदो आहियां ऐं ॿिए ॾींहं ते जॾहिं उहा ई नज़म मां ॿारनि खां ॿुधंदो आहियां सुर में यकीन ॼाणियो हर ॿार इन्वॉल्व थियण जी कोशिशि कंदो आहे। ऐं इवन एतिरे त जेकॾहिं सॼी क्लास में तव्हां ॿुधी वञो ॿिनि या टिनि खे राहे वठंदो त उहे ॿ या टे ॿार अॻिते निकिरी ईंदा आहिनि चवंदा सर मूंखां बि पुछो मां बि सुर में हिनखे पढ़ी ॿुधायां थो। मतिलबु जेका उस्तादनि जी इहा शिकायत हूंदी आहे सर असां जॾहिं सबक़ु ॾियूं था ॿारनि खे पढ़ण जे लाइ ॿिए ॾींहुं पढ़नि ई कान था पिया पर सुर में नज़म पढ़ाइण जे करे ऐं पढ़ण जे करे ॿार जी इंट्रस्ट दिलचस्पी एतिरी वधी वेंदी आहे हू बि चाहींदो आहे त मां पंहिंजो जेका आहे सलाहियत जेका आहे उस्ताद जाम ॾेखारियां भले ॿुधंदड़ खे पंहिंजो सुर तमामु बहितरीनु लॻंदो आहे भले ॿिया जेके आहिनि न उन्हनि खे सुर न ई वणंदी पर घटि में घटि चवण वारो जॾहिं दिलि सां इन्वॉल्व थी वेंदो आहे न त हुनजी उहा जेका इस्तेमालु इहा ईअं सम्झो त उनजी उन टॉपिक में इन्वॉल्व थियण जी जेका कैफ़ियत हूंदी आहे उहा गोल थी करे इन जे करे उस्तादनि जे लाइ तमामु ज़रूरी आहे त भले तव्हांजो सुर बहितर न ई हुजे पर शागिर्दनि खे इन्वॉल्व करण जे लाइ शागिर्दनि खे उन टॉपिक में मर्ज करण जे लाइ असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे त असां बि पंहिंजे तरफ़ जहिड़ो बि सुर आहे उन तरह कोशिशि करे असां नज़म पढ़ायूं ऐं ॿिए ॾींहं ते पोइ तव्हां ॾिसो शागिर्द खे बहितरीनु रिस्पॉन्स आहे। अॼु हिकिड़ी मुंहिंजी बि सुर जी कैफ़ियत एतिरी बहितर न आहे काफ़ी दोस्त चवंदा आहिनि माना कुझु माना सेटिंग कयल आवाज़ में बहरहाल असां सिंगर न आहियूं पर शागिर्दनि खे पढ़ाइण जे लाइ उन नज़म वारे माहौल खे ठाहिण जे लाइ असां पंहिंजे तरफ़ जी कोशिशि कयूं था पिया। मां बि हिकिड़ी नज़म हिकिड़ी पोइम जेका आहे जेका क्लास 3 जे सबक़ु 6 सां तालुक़ु रखे थी ऐं उहो सबक़ु आहे प्यारा पाकिस्तान उहा नज़म पढ़ण जो हिकिड़ो सुर वारो कैफ़ियत जो हिकिड़ो मंदरु तव्हांजे साम्हूं आणींदुमि त जीअं उस्तादनि खे रहनुमाई मिले त असां बग़ैर कंहिं शर्म ऐं आर जे शागिर्दनि खे उन माहौल में क्लास जे अंदरि डेवलप करण जे लाइ पंहिंजे तरफ़ कोशिशि आला तुंहिंजो शान प्यारा पाकिस्तान प्यारा पाकिस्तान आला तुंहिंजो शान तुंहिंजो झंडो प्यारो प्यारो चमके जंहिंमें चंद्र ऐं तारो तुंहिंजो झंडो प्यारो प्यारो चमके जंहिंमें चंद्र ऐं तारो तुंहिंजो ख़ासि निशान
खां तुझो शान निरालो जग में तुझो रोशन नालो सब खां तुझो शान निरालो जग में तुझो रोशन नालो मुल्के तुझो मान प्यारा पाकिस्तान आला तुझो शान प्यारा पाकिस्तान इल्म पिरायो इज्जत पायो इल्म पिरायो इज्जत पायो तुझो शान ईमान वधायो तुझो शान ईमान वधायो सदके तो जान प्यारा पाकिस्तान आला तुझो शान प्यारा पाकिस्तान प्यारा पाकिस्तान आला तुझो शान आला तुझो शान आला तुझो शान